ॾिस मारिया प्यार ऐं कुर्ब सां सम्झायां थो तोखां इतबार ॾेई चुको आहियां पोइ बि जे तूं मुंहिंजे मथां शक कंदीअ न त पोइ जान जिन अथई जिन जंहिंजे पोयां पवंदो आहे हुनखे मारींदो आहे या खारींदो आहे छो तूं पंहिंजे पोयां अची पई आई ख़बर आहे मूंखे मां पंहिंजो वाइदो निभाईंदसि मूंखे सिर्फ़ इहो ख़ौफ़ आहे त रेस खे ॾिनल ज़हर छा ॻोठ वारनि जे साम्हूं ज़ाहिर कोन थींदो अड़े चरी मूंखां त वधीक रेस जी ज़ाल रेस जी मौत जी घोरी आहे अड़े उहा त ख़ुशि थींदी ठीकु आहे जानू मां अॼु कीअं बि करे रेस खे ज़हर ॾेई ईंदसि ऐं पोइ जेको बि थींदो न उनखे तूं पाण मुंहुं ॾिजां इन खां तूं बेखौफ़ रह जॾहिं रेस ख़तमु थी वियो त रेस जी हिते वारी सॼी वाग मुंहिंजे हथ में हूंदी पोइ तूं बि आज़ाद ऐं मुंहिंजो बि मथे सूर ख़तमु थी वेंदो वञ तूं अॼु ई वञी हुकम करे कर वञ राणी सम्झो घर वेंदसि त मारी वेंदसि भागन भरी हुते जूं ख़बरूं हिते ऐं हिते जूं ख़बरूं हुते पहुचाईंदी रही जॾहिं ख़बर पई सावण वारनि खे त राणी पेट सां आहे त उन्हनि न्यापो ॾियारे मोकिलियो ऐं भागन भरी राणी जा कन भरे छॾिया तॾहिं राणी हितां रवानी थी वई इहा माई बुछड़ी थी पादर खाधई पोइ बि मुड़े नथी जेसिताईं सीने वारी बंदूक न ठोकींदोमांसि तेसिताईं इहा असांजे लाइ खॾूं खोटींदी रहंदी इहा माई त आदतुनि खां मजबूर आहे जेसिताईं शरारतूं नथी करे न हुनखे निंड ई नथी अचे जन त हुनखे हमेशह लाइ निंड सुम्हारे छॾियां पर माण्हू छा चवंदा त वलीदाद हिकु औरत ते हथ खयो वली जेकॾहिं तूं कुझु नथो करे सघी न त मौलादाद खे चओ मौलादाद मजनू बणिजी आहे उनजी रग रग ऐं सोच में सिर्फ़ अरबेली समाइजी वई आहे हाणे हुन सां का बि सलाह करण या उनखे को कमु चवण इहो फुज़ूल आहे फुज़ूल जन त हिकिड़ी ॻाल्हि सच ॿुधायईं न मां मासा त हबीब खां वधीक मौलादाद लाइ परेशान आहियां मां कीअं सम्झायां मौलादाद खे मूंखे त ख़ौफ़ आहे जेकॾहिं अरबेली जल्द वापसि न आई न इहो मौलादाद पंहिंजो पाण खे मारे विझंदो इहे हमसे वारा त इहे गुम थी विया ॼण त भूत त हुजनि भूत इन्ही पुछा खां पोइ बि तव्हांखे उन्हनि जो को ॾस पतो न मिलियो आहे आख़िर केतिरो लिकंदा जंहिं ॾींहुं बि हथ आया न अरबेली खे खणी अची मौलादाद जे पेरनि में उछलाईंदुसि हमज़े ऐं सतभराई खे जेरो ज़मीन में न पूरियुनि न त मुंहिंजो नालो बि वलीदाद न आहे जनत जेतिरो मां इन्हनि जे करे परेशान थियो आहे न पंहिंजी पूरी ज़िंदगीअ में अॼु ताईं कंहिंजे लाइ मां एॾो परेशान न थियुसि अम्मा मां तोखे हथ थी ॿधा तूं जेके बि ग़लतियूं कयूं आहिनि उहे सभु माफ़ कयूं मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधाए त तुंहिंजे ॿाहिरनि जेॾी महिल रुस्तम खे मारियो पिए तूं छा ॾिठो चाची मुझे ॿुधाइण या न ॿुधाइण सां कहिड़ो तो फर्क़ु पवे अम्मा मुंहिंजी दिलि नथी मञे अञा बि हिन मन में उम्मीद जी किरण आहे इहे ई दिलासा मां बि पंहिंजे दिलि खे ॾींदी थी अचां त मुंहिंजो रुस्तम ज़िंदा है
पर चाची सच त इहो ई आहे न त अदाजन रुस्तम खे मारे छॾिया। बस अम्मा बस, अॻिते हिकिड़ो लफ़्ज़ बि न चइजाए। इन हक़ीक़त खां केतिरो मुंहुं मोड़ींदासीं, उहो तुंहिंजो कॾहिं बि कूड़ न आहे लॻंदो, कॾहिं बि कूड़ न आहे लॻंदो। इहे बि थी सघे थो त तुंहिंजे भाइरनि नाज़ा जिया मुंहिंजे बचड़े खे बि गुम करे छॾियो हुजे। केरु थो चए चाची त नाज़ा ज़िंदा आहे? उहो ज़िंदा हुजे या न हुजे, पर मुंहिंजो पुटु ज़िंदा आहे। अल्लाह कंदो चाची, मां तुंहिंजी उम्मीद खे ख़त्म करणु नथी चाहियां। मां तुंहिंजी दुआ जे लाइ आमीन चवंदसि। मुंहिंजा बच्चा साईं चाय। ही छा आहे? एतिरी चांहि मिठी? इहो साईं जानू मिठी चांहि पीअंदो आहे न, तॾहिं चांहि मिठी थी वई। ॿीहर एतिरी मिठी न हुजे। जानू त चए पियो ज़हर जो असर पियणु शर्त थींदो, ऐं साईं हिते जो हिते तड़पंदे पूरो थी वेंदो। पर हिनखे त कुझु बि कोन थो थिए। मां ॿाहिरि वञा थो, 2 पहरनि जी मानी टाइम ते तयारु करे छॾियां। जी साईं, थी वेंदी। नखे मारण या बंद करण मां कहिड़ो फ़ाइदो? कयो हिन कमीने खे पूरो। चाचा, ये वली दादा जी कमजोरी आहे। जेकॾहिं हिनखे ख़त्म कयोसीं न पुट न, वली दादा जी का बि कमजोरी कान्हे। हिन वटि रिश्तनि जो को बि एहसास कोन्हे। हू हिकु बेपाड़ी वल्ला जंहिंजो निशान पाड़ा। इहा तुंहिंजी भुल आहे पोड़ा। जे मासात खे ख़बर पई न तव्हांखे ज़िंदा कोन छॾींदो। केतिरा ॾींहं थिया आहिनि तोखे असां खंभे खणी आया आहियूं। तुंहिंजी ॻोल्हा में तुंहिंजे मासातनि कयो छा आहे? मौला दाद पंहिंजी बदनामीअ जे भउ खां घर में घिड़ी लिकी रही रहियो आहे। वलीअ खे इहा परेशानी आहे त हमज़े खे हथ कीअं कजे। तुंहिंजी न नहीं करे चवां थो त हिन जी का बि ज़रूरत कान्हे। राति खणी वञी कयोसि पूरो। लाश अहिड़ी जॻह ते दफ़न कयो 100 सालनि खां पोइ बि वली दाद वारनि खे हॾी बि नसीब न थिए। नहीं जी बाबा, जे वली दाद वारनि मुंहिंजे सौट खे तड़पाए मारियो आहे न, हिन सां बि इहो थींदो। जेकॾहिं एतिरा मुड़ुस मारो आयो त पंहिंजे सौट जे पलांद में उन्हनि खे मारियो जिन तव्हांजे सौट खे मारियो आहे। तुंहिंजे मासातनि जो
नंबर के तमाम जल्दी दो पहला तोखे बुधाई तासा में केतरो दम है वो तो ॾिसी चुको आया पर अन्या ताई तहां तो मुझी ज़बान बनाए खोलाए सकिया ज़बान खोल रहा है नहीं सकिया न अज तुझी ज़बान काकड़े खां छिके गड़माशी ॾिसो छा था हटा उनके जानू तो त चयो त ज़हर जी पुड़ी हुई जेको उनखे पीअंदो फटकी फटकी मरी वेंदो ऐं अस्पताल ताईं बि कोन पहुचंदो पर रेस खे त कुझु बि कोन थियो मारा एतिरो चरियो जा बेवकूफ़ न आहियां जे पहिरें चकर तोखे ज़हर जी पुड़ी ॾियां ऐं तूं हितां खणी वञी रस खे ॿुधाई त हे ज़हर जानू तव्हांखे पीआरण जे लाइ ॾिनो आहे जानू छा तोखे मुंहिंजे मथां एतबार न हुयो हाणे मारे अची वियो जॾहिं तोखे मुंहिंजे मथां एतबार न आहे त हाणे इहो कमु मां बि कोन कंदसि मारिया तोखे इहो कमु त हर हाल में करिणो पवंदो जे न कंदीअ न त मरंदीअ मां वाइदो निभायो ऐं तूं एतबार न कयो त पोइ मां छा कयां मारिया लॻे थो त तोखे पंहिंजी आज़ादी प्यारी न आहे ठीकु आहे जानू मूंखे ॾे ज़हर मां पीआरे थी अचांसि जेकॾहिं हिन भेरे ज़हर असर न कयो ऐं तूं मूंखे ज़हर जे बदिले का ॿी शइ ॾिनी न त पोइ मूंखे न चइजां टी हर तोखे आउं न चवंदुसि हेॾे कर पुड़ी मारा एतिरो बेवकूफ़ बि न आहियां जे तोखे हींअर ज़हर जी पुड़ी ॾियां ऐं चाह में विझी मूंखे पीआरे छॾी तोखे ज़हर ॾियणो हुजे हा न त घणा ॾींहं अॻु में ॾेई छॾियां मारिया हिते ज़हर जी पुड़ी पर एॾो त ख़तरनाक ज़हर अथई जंहिं ज़हरी बि तुंहिंजे हथ खे लॻी न त 10 चकर हथ धोइजां 10 चकर साबुण सां न तूं बि कान बचंदीअ मरी वेंदीअ अचे काबू कजां काॾे चाची अदा वारनि खां रुस्तम जी लाश जो पुछण थी वञा मुंहिंजे बचड़े जे लाश जो ॾस त तोखे कोन ॾींदा पर तोखे हू जीअरो दफ़न करे छॾींदा चाची जेकॾहिं मां हुअसि न त पंहिंजे रुस्तम जे मथां खोर थियसि अहिड़ो कुर्ब मुंहिंजे बचड़े सां पहिरीं रखी आहे अहिड़ो वक़्तु ॾिसणो कोन पवे आ चाची हर शइ जो क़दर तॾहिं थींदो आहे जॾहिं हूअ असांजे हथनि मां हली वेंदी आहे ऐं चाची मूं त कॾहिं इहो सोचियो ई न हो त एतिरो जल्दी रुस्तम मुंहिंजो साथ छॾे हलियो वेंदो मुंहिंजो साथ छॾे चवंदा आहिनि त उहा औरत ख़ुशि नसीब हूंदी आहे जंहिंजो मौत हुनजे मुड़ुस खां पहिरियां ते जॾहिं मुंहिंजो मुड़ुसु मोहो मां दुनिया में सभ खां वधीक पंहिंजे पाण खे अभागण सम्झण लॻी हुयसि पर अॼु ॾिसां थी त तूं मूंखां वधीक अभागण आई मां त पंहिंजी उमिरि गुज़ारे चुकियसि जॾहिं मुंहिंजे मुड़ुस जो मौत थियो हो पर तोखे त अञा जबल जहिड़ी ज़िंदगी गुज़ारणी आहे कीअं गुज़रंदी तुंहिंजी ज़िंदगी चाची मां सॼी ज़िंदगी रुस्तम जी यादनि ऐं उन जी निशानी जे आसरे ते गुज़ारे वेंदसि बस चाची दुआ कर त रुस्तम जो लाश न राणी न इन कम लाइ तूं न वञ छो चाची
छा तू मुझे पुट जो आखिरी दीदार कर नथी थे चाचा जी तो जो रुस्तम के उन जा पंजा कफन दफन न ॾियनि गाल इहा न आहे राणी मुंहिंजी उमेद जुड़ियल आहे त मुंहिंजो रुस्तम ज़िंदा आहे मुंहिंजो रुस्तम मां हुन सहारे जिया पई किथे मुंहिंजी उमेद ख़तम न थी वञे चाची रुस्तम जी ज़िंदगीअ में त मां हुन जो को बि हक़ अदा न कयो पर हुन जे मरण खां पोइ मां हुन सां नाहक थियण न ॾींदमि रुस्तम जी लाश खे गुस्ल ऐं कफन सां गॾु दफ़न करणो आहे मुंहिंजी अमर मूंखे न रोक वञण ॾे मूंखे मता मुंहिंजे भाइरनि खे हिन बदनसीब भेण ते तेरा जेतिरो बि रहम अची वञे ऐं मूंखे रुस्तम जो लाश ॾेई छॾे पर जेकॾहिं मन में रहम न कयो न ऐं मूंखे मारे विधो त पोइ मूंखे मयार न ॾिजाए मूंखे माफ़ करे छॾिजे चाची मंजिल अञा परते आ हल हल रब्बो ये जगह सही है आज भला तू सही तो थे कयूं था इनके इते ही पूरो पुलिस के का खबर ही न पहुंची रब्बो इते केर भी नहीं तो इन जे लाश खे पिछू खाई वी थियो आज भला कयूं था हिनमल जो हिनमल पूरो जन्नत इन बेवकूफ के समझाए इन बेवकूफ के त पंहिंजो पाण खे संभाले जेकॾहिं पंहिंजो पाण खे न संभालींदो न त मां कमज़ोर थी वेंदुसि ऐं जेकॾहिं हींअर मां कमज़ोर थी वियुसि न त पोइ चारनि तरफ़नि खां दुश्मन जी कड़को कंदा ओए मां छा कयां था अरे तू ही त मुंहिंजी ताक़त आहीं ताक़त ऐं तू ही मूंखे कमज़ोर थो करी बोला दादा हे ॾिस हथ थो ॿुधाए पंहिंजो पाण खे संभाल यार संभाल पंहिंजो पाण खे छा कयां था अरबेली का सवाब मुझे संभलजण मुश्किल है